अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां नौजवान इत्तेहाद बाजिदपुर जे प्लेटफॉर्म तां मां एज़ ए फिनांस सेक्रेटरी जी हैसियत सां तव्हां सां मुखातिबु आहियां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल ॾींहंनि खां असांजो प्रोग्राम हो त मुस्तहिक माण्हुनि खे जीअं असां राशन पैकेज पहुचाए सघूं। सो असां सां काफ़ी दोस्तनि तावन कयो, डोनरनि तावन कयो। इन सां गॾु मूंसां गॾु सीनियर मेंबर ऐं उहिदेदार गॾु नौजवान इत्तेहाद बाजिदपुर जा। सो इन सां असांजो जेको सदर आहे नौजवान इत्तेहाद बाजिदपुर जो इहो पंहिंजे ख़्याल जो इज़हार कंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु असां नौजवान इत्तेहाद बाजिदपुर जे प्लेटफॉर्म तां तक़रीबन 50 माण्हुनि खे अॼु असां इहे राशन विरहायो आहे, तक़सीम कयो आहे। तक़रीबन फ़ी कटो जेको आहे 3000 रुपए जो आहे, त 3000 रुपया फ़ी कटो ज़रबिया 50 त तक़रीबन 1.5 लख जो सामान। असांजी तंज़ीम नंढड़ी आहे, पर चूंकि असांजे टीम वारनि खे दोस्तनि खे जसो हुजे